ईरान पारां अमरीका सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में वफ़द पाकिस्तान न उमाइण जो ऐलान। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त पाकिस्तान खे ॿुधाए छॾियो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में शिरकत जो को इरादो नाहे। अमरीका माज़ीअ जे तजर्बनि मां सबक़ नाहे सिखियो। अमरीका ईरान ॾांहुं हाणे बि एतमाद जो ॻोल्ह आहे। अमरीका ऐं इसराइल ॿीहर अगराही कई त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। टाकड़ी कंदड़ पाकिस्तान के जंग बंदीअ जी भञकड़ियुनि बाबति आगाह करे छॾियो आहे। मौजूदा हालतुनि में अमरीका सां ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में राब्तो। राइटर्स दावा कई आहे त फील्ड मार्शल अमरीका खे आगाह कयो त हुर्मुज़ में जारी नाकाबंदी ॻाल्हियुनि जे रस्ते में रंडक आहे। अमरीकी सदर फील्ड मार्शल जे मशवरे ते गौर करण जी ख़ातिरी कराए छॾी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि सलाह मशवरनि लाइ इजलास। ईरान जी ॻाल्हियुनि में शिरकत यकीनी बणाइण लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़। इजलास में घरू वज़ीर अमरीकी ईरानी सफ़ीरनि सां मुलाक़ातुनि ते वज़ीर-ए-आज़म खे एतमाद में वरितो। पाकिस्तान तरफ़ां ईरान अमरीका ॻाल्हियुनि जो ॿियो दौर यकीनी बणाइण लाइ अज़म जो वर्जा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं अमरीकी सफ़ीर नेटली बेकर ईरानी सफ़ीर रज़ा अमीरी मक़दम सां धार धार मुलाक़ातूं। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ कयल सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ॻाल्हियो। अमरीकी ईरानी सफ़ीरनि तरफ़ां ख़िते में चिकताण घटि करण लाइ पाकिस्तान जे मुख़लिस हाणे किरदार जी वाखाण। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबी लाइ दुआगू आहिनि। सखर ऐं शिकारपुर ज़िलनि में 56 खां वधीक इंसानी जानियूं गिड़काईंदड़ महर ऐं जतोई बिरादरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो सरदार अली गोहर महर ऐं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जी सरपंचीअ में सर्किट हाउस में निबेरो। सखर जे जंगा महर ऐं मरणाणी जतोईनि जे माण्हुनि जा बयान रिकॉर्ड कया पिया वञनि। ॿिए मरहले में शिकारपुर जे महर ऐं जतोई बिरादरीअ जा बयान ॿुधा वेंदा। बयान मुकमल थियण बाद फतवा ॿुधाई वेंदी। निबेरे में गौस बख्श खान महर, मीर आबिद हुसैन जतोई ऐं ॿिया मोज़िज़ शरीक। सिक्योरिटी सख़्त। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सब्सिडी ते अमल बाबति इजलास। 11,980 गाॾियुनि जी डेटा जमा। वॾे वज़ीर पारां तस्दीक़ी अमल तेज़ करण जी हिदायत। मुस्तहिक़ ट्रांसपोर्टनि खे फौरी रिलीफ फराहम करण जो हुकुम। संदसि चवणु आहे त डेटा जी ग़लतियुनि जे बुनियाद ते देर बर्दाश्त न कई वेंदी। बनू में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 2 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल ख़्वारिज में वहीदुल्ला उर्फ़ मुख़्तियार हिकु आबखाती बमबार शामिल आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां आबखाती जैकेट हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। वहीदुल्ला सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ते केतिरनि ई हमलनि में मुलविस हुयो। सिक्योरिटी फोर्सेस तरफ़ां इलाइक़े में क्लीयरेंस ऐं सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। टंडो मस्ती जे ख़ालदा चांडियो केस में गिरफ़्तार 2 जवाबदार 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस नबन ख़ान ऐं वली मोहम्मद चांडियो खे फर्स्ट सिविल जज खैरपुर जी अदालत में पेश कयो। पुलिस तरफ़ां अदालत खे जवाबदारनि जे 7 ॾींहनि जी रिमांड जी दरख़्वास्त। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। आला भरिसां कान्हे तोहमत मड़े बेदर्दी सां क़तल कयल नारी शुमाइला चांडियो केस में गिरफ़्तार 2 जवाबदार जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि राशिद चांडियो ऐं वाजिद चांडियो खे जुडिशियल मैजिस्ट्रेट 2 जी अदालत में पेश करे जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 12 ॾींहनि लाइ जेल कस्टडी करे छॾियो। मीरपुर माथेलो में नारी मुबैना तौर क़तल। वारसनि पारां साहुरनि ते मारण जो इल्ज़ाम। पुलिस नारी जो लाश तहवील में वठी सिविल अस्पताल पहुचाए छॾियो। नारी जे भाउ जाड़ो बोज़दार जो चवणु आहे त संदसि भेण खे हफ़ीज़ बाबर ऐं अहमद बोज़दार तशद्दुद करे क़तल कयो आहे। जवाबदार बासर हुअण करे पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे।